नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह तआला सां जेको निकाह थियो एतिरे क़दुरु सादगी सां निकाह थियो जो सहाबा किराम फरमाइनि असांखे ख़बर बि कान पई छा रसूमात थींदियूं आहिनि या असांजे मुआशरे में जेके वॾा इतिमाम, बिल्कुलु न। तमामु त रसूमात खां पाक इंतिहाई सादो निकाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जान निशावर करण वारो सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु निकाह एतिरो सादो जो मदीने जे नंढड़े शहर में कयो अथनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर कान पई आहे। बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई त जाबिर रज़ी अल्लाह जो निकाह थी वियो आहे। सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु एतिरी त मुहबत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहिनि माण्हू जी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कुल्हनि जी जेका चादर हुई न, या पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका पहिरीं चादर हुई, उन चादर जे बारे में दिली ख़्वाहिशुनि ते या मूंखे मिले मुंहिंजो कफ़न थिए, एतिरी मुहबत आहे। पर उन साॻे माण्हू जो जॾहिं निकाह थियो आहे एतिरो सादो, एतिरो रसूमात खां पाक तरीन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मदीने जे नंढड़े शहर में बि ख़बर कान पई आहे।